माना वारा दोस्तों, अॼु को मुंहिंजो टॉपिक आहे आइल्स IELTS ऐं सिंधी क़ौम जो रवैयो उन जी तरफ़। इंटरनेशनल इंग्लिश लैंग्वेज टेस्टिंग सिस्टम, इहो सिस्टम ॿिनि हिसनि में विरायल आहे। हिकिड़ो जनरल ऐं ॿियो एजुकेशनल। जनरल ज़रूरी आहे, दुनिया जे कई मुल्क अञा बि इमिग्रेशन ॾियनि था उन्हनि जे लाइ, ऐं एजुकेशनल ज़रूरी आहे जेके दोस्त ॿाहिरि पढ़णु चाहिनि था, उहे मास्टर्स लेवल ते पढ़णु चाहिनि था, PhD लेवल ते पढ़णु चाहिनि था, या उहे बैचलर लेवल ते पढ़णु चाहिनि था, उन्हनि लाइ ज़रूरी आहे त उहे आइल्स कनि। अगरि उहे USA वञणु चाहिनि था त उन्हनि लाइ ज़रूरी आहे त उहे टोफिल कनि। बहरहाल, अॼोको टॉपिक आइल्स जे बारे में आहे। मुंहिंजो तव्हां सभिनी दोस्तनि खे इहा इल्तिजा आहे त वॾेरनि जे पोयां, मिनिस्टरनि जे पोयां, पंहिंजे वॾड़नि खे भॼण डुकण बदिरां तव्हांखे घुर्जे त तव्हां आइल्स कयो। आइल्स एॾी का ॾुखी शइ कान्हे का जेका तव्हांखे लॻे थी। हिकु दफ़ो तव्हां इहो कमु शुरू कंदो त अलाह जे फज़ल सां 2-3 महीननि जे अंदरि तव्हां आइल्स कढी वेंदो। आइल्स कढण खां पोइ तव्हांजे लाइ दुनिया जा कई रस्ता आसान थी वेंदा। कई मुल्क तव्हांखे पंहिंजी शोहरियत ॾींदा, कई इदारा तव्हांखे पाण वटि पढ़ण लाइ घुराईंदा। अगरि तव्हां अरब सगोरनि जे मुल्क वञणु चाहियो था, तव्हांजी अंग्रेज़ी बहितर आहे त तव्हांजा वेजिस ॿियनि माण्हुनि जे मुक़ाबले में बहितर हूंदा। त इन करे पाण सां सिंसियर थियो, पंहिंजे पाण सां सिंसियर थियो, पंहिंजे माण्हुनि सां सिंसियर थियो। ॿाहिरि निकिरो, ॿाहिरि अचो ऐं दुनिया खे ॿुधायो त असां में केॾो पोटेंशियल आहे, असां छा करे सघूं था, असां केॾा टैलेंटेड आहियूं। त उन्हनि लाइ तमामु ज़रूरी आहे त तव्हां दोस्त आइल्स कयो, ऐं तव्हांजी क़दम क़दम ते रहनुमाई असांजा दोस्त कंदा रहंदा। तव्हांजी जेका बि इंफॉर्मेशन खपे, असां हाज़िर आहियूं 24/7 तव्हांजी मदद करण लाइ। हिमत तव्हां कयो, असांजो भरपूर साथ तव्हां सां रहंदो।